ज़िला मिरपुर ख़ासि। जीअं त अॼु आउं हिकिड़ो वॉइस मैसेज तव्हां सभिनी उस्तादनि लाइ रखी रहियो आहियां। जेके असांजा नवां उस्ताद आहिनि या पुराणा उस्ताद आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ी गुज़ारिश आहे त जीअं त हींअर असांजे मरकज़ी जेको आहे सो वर्किंग कमेटी जी मीटिंग थी, उन में 15 तारीख़ ताईं मुंहिंजे ख़्याल में का डेडलाइन सरकार खे सिंध हुकूमत खे ॾिनी वई आहे त सर्विस स्ट्रक्चर ॾियो ऐं ॿी सूरत में पोइ असां धरणो वग़ैरह हणंदासीं या छा जेको बि पोइ हिकमत अमली जेका हूंदी उहा जेका आहे सा लाइअमल कयो वेंदो। ॿी ॻाल्हि इहा त जेको आहे हाणे हींअर इम्तिहाननि जो हले पियो जेको मरहलो, सो उस्ताद हिक ॿिए सां जुड़नि पिया, ॻंढिजनि पिया, हर स्कूल जो ॿिए उस्ताद सां उन सां राब्तो आहे। तो ख़ुशूसन मौजूदु तव्हां सभिनी खे ख़ासि तौर ते नवनि उस्तादनि लाइ हिकिड़ो मैसेज आहे त तव्हां हिन में मेंबरशिप करायो। तव्हांजी मेंबरशिप तमामु ज़रूरी आहे। जेके असांजा उस्ताद आहिनि नवां भर्ती थियल आहिनि या पुराणा आहिनि त पेटियल में पंहिंजी मेंबर सादी तालके हर तालके जे हवाले सां पंहिंजे तालके में जेके हींअर असांजा उहिदेदार आहिनि उन्हनि सां राब्तो करण जी मेंबरशिप करायो। मेंबरशिप तव्हांजी जेका फ़ीस आहे उहा जेको करायो उनखां रसीद हासिलु कयो। तव्हांजी मेंबरशिप हूंदी त तव्हां तनज़ीम जा जेको असां मेंबर हूंदा ऐं तनज़ीम माना असांजी माउ आहे ऐं उनजा लाज़मी मेंबर हूंदा त पोइ जेको मुस्तक़बिल में जेका असांजी स्ट्रेंथ आहे उहा जेको तनज़ीम जी हिकिड़ी मज़बूत स्ट्रेंथ ॾियंदी। सो प्लीज़ तव्हां हिन मुंहिंजे वॉइस मैसेज खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में शेयर करे जेके बि असांजा नवां उस्ताद आहिनि या पुराणा उस्ताद आहिनि उन्हनि खे जेको चओ पंहिंजी फ़ीस कलेक्ट कंदा आहिनि, असांजे जेके दोस्त आहिनि नुमाइंदा आहिनि उन्हनि सां राब्तो करे फ़ीस पंहिंजी ॾियनि ऐं रसीद हासिलु कनि ऐं तव्हां असांजा मेंबर थी वियो। मोस्ट वेलकम। पोइ अॻियूं जेको इलेक्शन जो मरहलो जेको हूंदो पोइ जीअं प्रोसीजर तरीक़ेकार हूंदो पोइ वरी जेको दोस्तनि खे उन बाबति अवेयर कयो वेंदो ऐं जेको तरीक़ेकार हूंदो पोइ जेके बीठा ऐं सुठा कॉम्पिटेट जेकॾहिं उस्ताद पंहिंजा तालुकनि में ज़िलनि में या डिवीज़न ते या मर्कज़ में जेके बि हूंदा पोइ उन्हनि खे जेको वोट कंदासीं। सो ही प्लीज़ फ़िलहालु तव्हां पंहिंजी फ़ीस कलेक्ट कयो। थैंक यू सो मच।